पहिरियों बार्डर अदबी मेले में असांजो जेको सेशन आहे उन सेशन की शुरुआत खां अॻु में जेके असांजे पंडाल में हाज़िरीन वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे भली ॻाल्हि ऐं उन सां गॾोगॾु जेके हिन अदबी मेले जा कराईंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे ढेर सारियूं मुबारकूं जो हिन हेॾो ज़बरदस्त हिकु क़िस्म जो जेको आहे इवेंट उन्हनि करायो आहे ऐं हींअर ताईं कामयाबी सां कयो आहे। अॼु के हिन असांजे सेशन में असांजो मौज़ू आहे जदीद सिंधी शाइरीअ जो तख़लीक़ी इतलाक़। हाणे ही पंहिंजे तौर ते जेको तमामु गंभीर मौज़ू आहे ऐं हिनखे सम्झण जे लाइ असांजी ऑडियंस खे बि इहो ज़रूरी आहे त गंभीरता सां वेही असांजे हिन मुक़रर खे जेको आहे ॿुधे, छाकाणि त जेको आहे जेको मौज़ू आहे हिकु त जदीदियत आहे, ॿियो वरी शाइरीअ में जदीदियत वरी उनजो जेको आहे तख़लीक़ी इतलाक़ त घणो पसां जेको रुख थी वञे। ऐं असांजे इन सेशन में इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदड़ जेके मुक़रर आहिनि उहे बि ॾाढा नामियारा शाइर आहिनि जिन मां जेको मुंहिंजी घर में जेको आहे उहो मुक़रर वेठो आहे उहो मां नालो कीअं खणा, तव्हां सभु बार्डर जा शहरी जेके आहियो उनखे चङी तरह सुञाणियो, पर न रुॻो बार्डर पर सॼी सिंध में पंहिंजे शाइरीअ, पंहिंजे ॻाल्हाइण जे अंदाज़, पंहिंजे लिखण जे करे सॼी सिंध में पज़िराई हासिल करे चुको आहे ऐं सिंधी शाइरीअ जो नुमाइंदो शाइर कोठियो वेंदो आहे। ऐं हिन फ़क़ीर जो उस्ताद शाइर बि आहे, मुंहिंजो उस्ताद रहियो आहे आदिल अब्बासी, उन्हनि खे असांजे सेशन में भलीकार कयूं था। ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेको आहे वेठो आहे सिंधी शाइरीअ जो ॿियो नुमाइंदो हुबदार सोलंकी साहिबु, संदन हिकिड़ो किताबु शाइर थियल आहे। त मां सम्झां थो त मुआरी जेका गुफ़्तगू आहे उनखे हाणे स्किप करे साइड ते करे असां पंहिंजे गेस्ट ॾे वधूं था। ऐं पंहिंजे गेस्ट खां मां कुझु सवाल लिखी रखिया आहिनि ऐं हक़ीक़त इहा आहे त जेको आहे अॼु कोई सेशन जेको आहे उनजो मां मॉडरेटर हुयुसि कोन, हीअ त जेको आहे हो शइ खे मां नज़र अची वियुमि ऐं गोवा फाती आहे ड्रो सां त मां कुझु सवाल लिखी रखिया आहिनि जेके मां पंहिंजे ऐं मां चश्मो पाईंदो आहियां, इहा ॻाल्हि कंहिंसां न कजो। त मुंहिंजो जेको पहिरियों मुक़रर आहे आदिल अब्बासी साहिबु, मां उनखां हिकिड़ो सवाल करणु चाहियां थो त जदीद सिंधी शाइरी में तख़लीक़ी इतलाक़ जे मफ़हूम खे कीअं सम्झी सघे थो, उनखे आसान अंदाज़ में तव्हां कीअं बयानु कयो? महिरबानी साईं। हाणे रिवायती कलमात खे छॾे डायरेक्ट मौज़ूअ ते ईंदासीं। मां शुक्रियो अदा कयां हिकु हिकु जो तुंहिंजी तमीज़ लॻा ऐं हुन खां पोइ वेही असल में छा आहे त हर तख़य्युल जेको पैदा थियो उहो पंहिंजे दौर जी निस्बत सां ऐं उनजे मौजूदु लाड़नि खे उहो इम्प्लीमेंट कंदो आहे, एप्लीकेबल बणंदो आहे जेको मौज़ू आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं असां सिंधी शाइरीअ खे बेसिकली चइनि वॾनि हिसनि में विरहायूं, जीअं समाजी दौर आहिनि, हिकु पथर वारो दौरु आहे, पथर वारे दौर जा बि ॿ टे दौर आहिनि, को ट्रामे जो दौरु आहे, को लोह जो दौरु आहे, को पीतल जो दौरु आहे, हलनि था। पथर वारो दौरु आहे, गुलामदाराना दौरु आहे, जागीरदाराना दौरु आहे, सरमाएदाराना दौरु आहे जेको जदीद सनदी वारो दौरु आहे। ऐं उन खां पोइ वरी अचे थो जदीद सरमाएदाराना दौरु जंहिंमें हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। अहिड़े नमूने सां जेको अदब आहे उन अदब में बि अहिड़ा दौर आहिनि। हिकिड़ी लोक रिवायती शाइरी जो दौरु, मिसाल ॻाल्हि माण्हू पंहिंजी ॻाल्हि करण जे लाइ रिवायत जेके रिवायती लोक शाइरी जो उन में माण्हू पंहिंजी ॻाल्हि करण जे लाइ सिर्फ़ु पंहिंजे अहसासनि ऐं जज़्बनि ते डिबेट कंदा हुआ। का बि सिंफ नहीं, का बि पाबंदी, को कानून, को ला, को ग्रामर को न। तव्हां मिसाल ॻाल्हि ॾिसो, बसि वधि में वधि एतिरो हुयो त उनखे कंपोज़ करण जे लाइ हुनजो ॻोल्हियाती आहंग ज़रूरी। मिसाल कापियो रखंदा, रतीफ़ रखंदा, अहिड़े नमूने सां रिवायत। तव्हां पुराणी शाइरी तव्हां ॾिसो त जेके बि मोरो आहे,
लोकगीत आहे, सेरो आहे, उनका फॉर्मेट करे कोन्हे। बसि लोलिया मां पंहिंजे ॿार खे ॾिए थी त शन वॾो थींदो ऐं का बुलबुल माणींदो, उन में उहा ॿुधाए थी। मोरो असां वटि आहे न, मोरो वेठी ॾियां जबल मथे झिरकी पेर न वञे खिरकी, मोरो वेठी ॾियां, या हो जमालो जेको सखर वारी पुल ते जंहिंजा पेर पंज सेर, जंहिंखे सुनी मुंडी न कापियो आहे न रंदीप आहे, टोटल असांजे एहसासनि खे डिपेंड करे। त इहो हिकिड़ो वॾो दौरु हलियो जंहिंमें 10 सुगड़नि जी शाइरी टोटल जेकी शयूं आहिनि इन खे लोक रिवायत वारी शाइरी चयो। उनखां पोइ क्लासिकियत उन मां जनम वरितो। क्लासिकियत जॾहिं उन मां जनम वरितो त क्लासिकियत हिकिड़ो उन्हनि जज़्बनि खे सहेड़ण जे लाइ के पाबंदियूं हुजणु खपनि, के क़ाइदा हुजणु खपनि। ईअं त पोइ हर को शाइर लॻो वेठो हूंदो। पोइ उन शाइरी जेका क्लासिकियत आई, उन क्लासिक उन जा ॿार वज़न इहे सभु उन में। उन खां पोइ वरी जदीदियत आई जेके करे जीअं लोक शाइरी हुई, पर उनखे हुन पंहिंजूं पाण जी इस्लाह कयो ऐं समाज जी इस्लाह न। पोइ असां वटि आई जदीदियत, ऐं जदीदियत जे विच ते जेको तसादुम थियो उहो बेसिकली थियो माबाद जदीदियत जो जंहिं दौर में असां एग्ज़िस्ट कयूं। माबाद जदीदियत ॼाणा पोस्ट मॉडर्निज़म जंहिंखे असां चऊं था, उन पंहिंजा हिकिड़ा ज़ाविया मुतयन कया ऐं उन ज़ावियनि ते मिसाल रुगो ख़ुशि बयानी न हुजणु खपे, रुगो ख़ुशि ज़बानी न हुजणु खपे। नज़रिया जेका बि दावा खणी आया हुआ उहे नज़रिया उन दावा ते हटी विया। तंहिंजे करे उहा दावा अदब जी झोली में विझण ऐं उन सां का तब्दीली पैदा करणु मुमकिन न आहे। इहो पोस्ट मॉडर्निज़म चइबो। उहा पोस्ट मॉडर्निज़म जा बुनियादी तौर ते हिकु आहे त उहो गिराइण नैरेटिव जो मुखालिफ़ आहे। हम आहंगी आहे, तज़ाद जी हम आहंगी हिकिड़ो जेको ई असां डिवाइड कयो, जेको न सुवाल कयो आहे त मौजूदा दौर जो जेको लहजो आहे, उन मौजूदा दौर जे लहजे खे पकड़े असां उन खे हलंदासीं। मिसाल तौर ते दरेदा जेको पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जो या पोस्ट मॉडर्निज़म जो सभ खां वॾो फिलासफर हो, उन ॿियनि पोस्ट स्ट्रक्चर जेके स्ट्रक्चरलिस्ट हुया पोस्ट मॉडर्निस्ट, उन्हनि जी मुखालिफ़त उहे स्ट्रक्चर ते डिपेंड कंदा। मिसाल तौर ते चयो त लकाव जीअं आहिनि ईअं मौजूदु ऐं उन्हनि खे उन्हनि लकावनि में ॾिसणु खपे। मिसाल सभ खां वॾो जेको मौजूदु आहे पोस्ट मॉडर्निज़म जो, उहो आहे लिंग्विस्टिक, ॿोली। दरेदा चयो त ॿोली हिकिड़ी काइनात आहे, अलॻि काइनात आहे। जीअं ही एस्ट्रोनॉमी आहे, इहा काइनात आहे, जीअं हिकिड़ी समाजी काइनात आहे, समाजी उथ वेह, अहिड़े नमूने सां ॿोली हिकिड़ी काइनात आहे। मार्क्स चयो हो त जेकॾहिं दुनिया मंझि महिनत कढी छॾी त बाक़ी दुनिया मिटी जो ढेर आहे, मिटी जो ढेर आहे। छो त हिते तव्हां चौधारी नज़र फेरायो, हिन समूरे पस मंज़र में तव्हांखे जेका बि शइ नज़र अचे थी, माइक आहे, मोबाइल आहे, स्पीकर आहिनि, मेज़ आहे, शामियान हुआ, लटा कपिड़ा, कहिड़ी बि शइ बग़ैर महिनत जे न छॾी। हिन में महिनत करणु आहे। बसि कयो त जेकॾहिं असां हिन लटे में महिनत कढी छॾींदासीं, असां कपह ते पहुचंदासीं, कपह तो फैक्ट्री ते पहुचंदासीं, फैक्ट्री में महिनत कढी छॾींदासीं, कपह वण पटण जेकॾहिं छॾींदासीं असांखे वण जो ॿूटो फ़क़ति नेचर में मिलंदो, न त हिनखे हिन मंज़िल ताईं पहुचण लाइ महिनत जी ज़रूरत आहे। इहे इहे जेके बि शयूं आहिनि उहे तव्हांजी त जेकॾहिं असां इन वञा महिनत कढी था छॾूं त इहो मिटी जो ढेर आहे। दरेदा चयो हो जेकॾहिं असां लिटरेचर मां, अदब मां जेकॾहिं असां आर्ट खे कढी छॾियूं था त इहो लफ़्ज़ जो ढेर आहे। आर्ट खे कढी छॾींदासीं लफ़्ज़ जो ढेर आहे। हुन चयो त जेके स्ट्रक्चरलिस्ट आहिनि
उहे कंहिं स्ट्रक्चर मुताबिक़ जेका हतमी शइ तय कनि था उहा असल में ईअं आहे त मिसाल मां तव्हांखे ॾियां त हिन समूरी दुनिया में जेके ऑब्जेक्ट आहिनि मिसाल ॻाल्हि वण आहे दरिया हुआ जबल हुआ सितारा आहिनि कुर्सियूं आहिनि जेके बि दुनिया में ऑब्जेक्टिकल लकाव आहे उन्हनि जा मख़सूस नाला हिकिड़ो स्ट्रक्चर हिकिड़ी साख़्त आहे उहा मख़सूस साख़्त हुनजे लाइ मिसाल ॻाल्हि जेकॾहिं असां चतुअ जो नालो खणंदासीं त असांखे हिन में कबूतर न ईंदो चतु ई ईंदो जेकॾहिं असां गिदड़ जो नालो खणंदासीं त असांखे घोड़ो न ईंदो गिदड़ ईंदो त हीअ शइ फलाणी शइ आहे ऐं फलाणी शइ आहे हाणे इहो थी वियो स्ट्रक्चर त ॿोली हाणे असां मिसाल वरी पोइ हिते मोटंदा जेकॾहिं हिन समाज मां ऐं तव्हां खां पुछां थो ॿोली कढी छॾियो जे मार्क्स चयो त महिनत कढी छॾियो त मिटी जो ढेर आहे दरेदा चयो जे ॿोली कढी छॾियो या आर्ट कढी छॾियो त उहो लफ़्ज़ त थिए जेकॾहिं हिन समाज मां असां ॿोली कढी था छॾियूं त तव्हां ॿुधायो त हीअ साॻियो ई ढेर वधीक चवंदो असांजी सुञाणप असांजी गुफ़्तगू असांजा ऑब्जेक्टनि जा नाला कंहिं तय कया ॿोली कया उन्हनि खे माना कंहिं ॾिनी ॿोली ॾिनी असां ॻाल्हायूं छा था ॿोली चऊं था असां हिक ॿिए जे ख़्याल खे सम्झूं था ॿोली जे ज़रिए असां उनखे परसीव कयूं था ॿोली जे ज़रिए एतिरी ई अहम आहे जेतिरी आहे हाणे जेके स्ट्रक्चरलिस्ट हुया मिसाल फ्रेडरिक डी साशियो हुयो ऐं माइकल फोकाल्ट हुयो ऐं लेवी स्टारस हुयो जेके स्ट्रक्चरलिस्ट हुया जिन चयो त शयूं अदब में ईअं ई कारकर्मा थियणु खपनि जीअं उहे मौजूदु आहे मिसाल ॻाल्हि जेकॾहिं गिदड़ जो असां ज़िक्र कंदासीं असां गिदड़ जी फितरत पेश कंदासीं जेकॾहिं घोड़े जो ज़िक्र कंदासीं त घोड़े जी फिज़िबिलिटी त हिन तां शाइरी में इज़हार कंदासीं ज़रूरी न त असां पंहिंजा उलूम सिधा कयूं इहो कंहिं चयो इहो जेके स्ट्रक्चरलिस्ट हुया उन्हनि इहो चयो त उन्हनि खे असां पेश कंदासीं उन्हनि खे जे हवाले सां चंडु चंड आहे सिज सिज आहे अहिड़े नमूने सां माण्हू माण्हू आहे ऐं पाणी पाणी आहे जबल जबल आहे दरिया दरिया आहे त जेके स्ट्रक्चर हाणे पोस्ट स्ट्रक्चर जेका शुरूआत थी आहे उहा उतां ई थी जॾहिं ॿोलियुनि में इख़्तिलाफ़ पैदा थिया मिसाल ॻाल्हि अखि जो कमु आहे ॾिसणु इहो अलॻि स्ट्रक्चर आहे ॿोली में भंजणु अलॻि स्ट्रक्चर आहे कंहिं शइ खे टोड़ियो पर जॾहिं असां अखि भंजणु माना अधु टुकड़ो असां हिकिड़े जो टोड़ियोसीं अधु टुकड़ो असां ॿी साखी जो टोड़ियोसीं असां इख़्तिलाफ़ जोड़ियोसीं अखि भंजणु मिसाल ॻाल्हि थप खाइणु थप खाइबी आहे कंहिंखे चोका खाइणु चाहे न खाइणु माना मन अब थप चाहे चमाट त खाई त कोई सघे त असांजी ॿोली में तव्हां ॾिसंदो त थोरा सारा इख़्तिलाफ़ पंहिंजे ॿियनि असां जेके लकाव मौजूदु उन्हनि सां निस्बत जोड़ीसीं मिसाल ॻाल्हि हर माण्हूअ जो हिकिड़ो नालो आहे ऐं उहो ॿियो माण्हू जो नालो आहे इते असां वञूं था पोस्ट स्ट्रक्चर कंदा मिसाल ॻाल्हि असां हिकिड़े जो नालो आहे शेर ख़ान शेर ऑब्जेक्टिव आहे हिकु ख़ासि साख़्त आहे जेका शींहं ॾाढी मुंहिंजो कबूतर कबूतर आहे शींहं शींहं पर जेकॾहिं कंहिंखे असां शेर चवंदासीं नालो शेर रखंदासीं नालो लीमो रखंदासीं नालो जेको आहे हुनजो असां किरड़ो या कांडेरो रखंदासीं त इते दरेदा चयो आहे त साख़्त टुटे थी छो त हिकिड़ो ऑब्जेक्ट तव्हां ॿिए ऑब्जेक्ट सां कीअं था मिलायो इतां शुरू थिए थी पोस्ट स्ट्रक्चर कमु हाणे इन नुक़्ते नज़र खे खणी इन सवाल ते फिरूं था त हिन वक़्तु जेके बि ऑब्जेक्ट टुटी चुका आहिनि ख़ुसूसन शायरी हिकिड़ी ॻाल्हि विसारणु न खपे त लिंग्विस्टिक्स जे हवाले सां जेको स्ट्रक्चरलिज़म आहे या पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जा जेके टेंडेंसी हुनजा रुख लाड़ा रुझान आहिनि उहे लिटरेचर ते अप्लाई थी सघनि था उहे को फितरत जा कानून न आहिनि छो त लिंग्विस्टिक्स जा पंहिंजा कानून आहिनि फितरत जा कानून न आहिनि
उहे ॿोलीअ जा कानून ॿोली उन्हनि खे कीअं थी इस्तेमालु करे कीअं थी मौत बरबराए तंहिंजे करे हिन वक़्तु जेका बि फिनामिना चेंज थी चुकी आहे मिसाल असां शाइरीअ में हिन वक़्तु ॾिसूं था त पोस्ट स्ट्रक्चरलिज़म इज़हार मिले थो उन जा मां तव्हांखे अॻिते हली ॻाल्हाईंदासीं मां हिन सुवाल खे हिते विझां थो त पोस्ट स्ट्रक्चरलिज़म कीअं टुटे थो उहो एप्लीकेबल हाली असां ॻाल्हायूं था मैनिफेस्टेशन ते उन खां पोइ एप्लीकेशन ते असां ॻाल्हायूं था उहे सिंधी शाइरी में कीअं लागू थी सघनि था तंहिंजे करे उहे जेके बि लवाज़िमात आहिनि शाइरी जा ॿोलीअ जा उन में पोस्ट स्ट्रक्चरलिज़म बि अचे थो उन में डीकंस्ट्रक्शन बि अचे थी उन में कॉलाज जो हिकिड़ो इज़हार आहे उहो बि अचे थो हाइबर्डिटी हिकिड़ो इस्तिलाह आयो आहे हाइबर्ड इज़त थी वई आहे हाइबर्ड जेके आहिनि उहे शयूं अची वियूं आहिनि तंहिंजे करे शाइरी में हाइबर्डिटी खे कारफ़ामा थिए थी इन शइ जा बि असां मिसाल अॻिते हली ॾींदासीं त अहिड़े नमूने सां मिसाल ॻाल्हि सब्जेक्ट जो ऑब्जेक्ट में ज़म थियणु इहो बि पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जो हिकिड़ो नकारो आहे सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट आहे ॿई अलॻि शयूं ऑब्जेक्ट बेसिकली ॿोली जो मामिलो आहे छो त ऑब्जेक्ट त फितरत ॾिनो पर उन ऑब्जेक्ट खे नालो ॾेई जेका शनाख़्त कई आहे उहा ॿोली कई त हीअ खिलणी शइ आहे पाणीअ खे पाणी कंहिं चयो न कुदरत चयो न फितरत चयो उन पाणी वहाए ॾिनो जबल खे जबल कंहिं चयो वरी उन्हनि जे जबलनि जा नाला असां रखियासीं त अहिड़े नमूने फितरत उन्हनि खे मारिज़ में त आणे थी पर उनजी शनाख़्त उन जा नाला उन जी सुञाणप मुतयन करण जे लाइ असांखे ॿोली जो सहारो वठणो थो पए ऐं ॿोली उन्हनि जा नाला मुतयन करे थी तंहिंजे करे ॿोलीअ खे इहो हक़ आहे त उन्हनि जा नाला टोड़े सघे ॾाढो ॻूढ़ो मौज़ू आहे ऐं हिन ते जॾहिं गुफ़्तगू थी आहे तॾहिं जेको आहे हिकिड़ो ॻूढ़ो मुतालिबो जेको आहे ॻूढ़ो मुशाहिदो जेको आहे पेश थियो आहे और आदिल अब्बासी असांजो जेको आहे ॾाढो ज़बरदस्त सुठो मुक़ररु आहे जंहिं ॾाढे बेहद आसान अंदाज़ सां असांखे हिन ॻाल्हि खे वाज़े नमूने सम्झायो पर अञा काफ़ी सवाल आहिनि जेके इन हवाले सां जेका थी सघनि था ऐं आदिल अब्बासी पाण ई असांखे इंडिकेट कयो आहे त हिननि शयुनि ते बाद में असां ॻाल्हाईंदासीं असांजो जेको आहे ॿियो मुक़ररु आहे हुदा सोलंकी जेको पिणु ॾाढो सुठो शाइर आहे ऐं उन्हनि खां बि इहा ई साॻी आदिल अब्बासी वारी ॻाल्हि अॻिते वधाईंदे जेको आहे उन्हनि खां सवाल आहे त अदबी नज़रियनि में तख़लीक़ी इतलाक़ जी इस्तिलाह जेका आहे उहा सिंधी शाइरी ते कीअं लागू थी रही आहे माइक मटाई था हली वई आहे न हली आहे इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं वॾनि प्रोग्रामनि में थींदियूं उन्हनि खे तव्हां नज़रअंदाज़ कजो जेके हाज़रीन वेठा आहियो हेलो हा ईअं कजे जीअं त अदब आर्ट ऐं ॿोली जे हवाले सां हिन वक़्तु जेको असां दोस्त वेठो आहे साईं आदिल अब्बासी साहिबु मां चवंदो आहियां मुंहिंजो पंहिंजो ज़ाती इहो तजुर्बो आहे त जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां हिन वक़्तु सिंध में हूअं त पंहिंजो पाण खे लताज़त माण्हू नकाज़ सम्झनि था जिन ॿिनि शाइरी जे नकाज़नि खे मां ओन कंदो आहियां उन्हनि में डॉक्टर इसाक़ समेजो ऐं आदिल अब्बासी मौजूदु आहिनि आदिल साहिबु अदब आर्ट ॿोली जे हवाले सां ऐं जेके जदीद उन्हनि जा नज़रिया आहिनि उन्हनि जी जेका ओखडोख कई आहे उहा इंतिहाई अहम आहे ऐं उहो अॻिते बि उन्हनि ते वधीक ॻाल्हाईंदो मां जेको चवणु चाहियां थो कि जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां असां वटि जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां जॾहिं नालो खणंदासीं त उहो सभ खां वॾो जदीद तनक़ीद जो को बि अहिड़ो अहम किताबु न आयो आहे जेको इन्हनि सभिनी शयुनि खे सहेड़े इहा हिकिड़ी वॾी खोट आहे ऐं मूंखे आदिल साहिब खां हिकिड़ी शिकायत बि आहे त तमामु वॾो ॼाणो आहे पर उहे सभु ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ मक़ालनि में थोरियूं पेश थियूं आहिनि हिकिड़ो जामे किताबु संदन तनक़ीद जो हिते असां वटि न आयो आहे हाणे असां ॻाल्हि कंदासीं अयाज़ खां पोइ जेके सिंधी शाइरी में तजुर्बा थिया जॾहिं करे शाइर नवां आवाज़ जेके असां वटि आया ऐं उन्हनि पंहिंजे वक़्त ते छाप छॾी उहे मुंहिंजे ज़हन जे हवाले सां
हसनदस ऐं सईद मेमून आहे। हसनदस अयाज़ खां पोइ जेको जदीद सिंधी शाइरी जो रुख़ आहे उहो चेंज कयो, उनखे नवां मौज़ू ॾिना ऐं सईद पंहिंजे वक़्त ते हुन असरु छॾियो ऐं उन खां पोइ सईद मेमून जेको आहे उन सिंधी गज़ल जो खाको ई चेंज कयो। हिकिड़ी सिंधी गज़ल में तमामु वॾी बग़ावत जेका असरु थी आहे उहा सईद कई आहे। सईद खां अॻ में जेको असां वटि अयाज़ खां पोइ जेको वॾो नालो मिले थो उहो अयाज़ मिलंदो आहे। चाहे जो जदीद सिंधी शाइरी खां सिंधी शाइरी ईंदासीं, इन जे हवाले सां मां उन्हनि शाइरनि जा जो तजुर्बो करणु लाज़मी थो सम्झां। अयाज़ खां पोइ असां जेको सिंधी गज़ल जो वॾे में वॾो शाइर मञियो थो वञे उहो अयाज़ गुल आहे। सिंधी गज़ल खे कीअं हुजणु खपे उन जे हवाले सां मुकमिल जेके उन लवाज़िमात आहिनि उहे पूरा कया आहिनि। हाणे इहो ई काफ़ी न आहे त तव्हांखे जेका गज़ल जी डेफिनेशन ॿुधाई थी वञे तव्हां पंहिंजे तख़लीक़ी अमल में उते ई महदूद हुजो, हिकिड़े दायरे में बंदि हुजो। उन खां पोइ सईद मेमून सिंधी गज़ल जो जेको तख़लीक़ी दायरो आहे उहो टोड़े छॾे। ए ख़ुदा आसमान राहे छॾ, ए ख़ुदा आसमान राहे छॾ, दिल रहिया जहान राहे छॾ। इहो कतई गज़ल जो मौज़ू न आहे, पर इहा सईद जी तख़लीक़त जी हिकिड़ी सघ आहे जो उनखे गज़ल ते उनजो इतलाक़ कयईं। पर असां वटि अलमियो इहो आहे त एॾे वॾे शाइर खे को नक़ाद कोन मिलियो, उनखे डिस्कोर्स कोन कयो आहे। त उन खां पोइ बि जेके असां वटि सिंधी शाइरी में मुख़्तलिफ़ शाइर पैदा थींदा रहिया आहिनि, उन्हनि जी जेका मां सम्झां थो त उन्हनि सां जेका अलमियो आहे उहा असां तनक़ीद आहे ई कोन। असां वटि मुआग लिखिया था वञनि, किताबनि ते तर्फ़ा थियनि था, पर जीअं तनक़ीद जो खाको आदिल पेश थो करे ईअं को बि किताब सिंधी अदब में मौजूदु न आहे। मां साॻे हिन सिलसिले खे चाहींदुसि त आदिल बुनर स्ट्रक्चरलिज्म जी ॻाल्हि थो कयां, जंहिंखे असां चऊं था थोरी सिंधीअ में पसे साख़ती आहे। साख़त माने स्ट्रक्चर खां पोइ दरेदा चयो त शयुनि खे पंहिंजे स्ट्रक्चर में न ॾिसणु खपे, पंहिंजी मानियत में ॾिसणी। छो त जेकॾहिं असां चंड खे सिर्फ़ु स्ट्रक्चर में ॾिसंदासीं त हू हिकिड़ो गोलो आहे जेको ज़मीन जे चौधारी हिकिड़ी फेरो खाए थो, हुनजी जेका। पर असां उहो चंड बुखायल ॿार खे उहो चंड मानी नज़र थो अचे, महबूब खे आशिक़ खे उहो चंड पंहिंजे महबूब जो चहिरो नज़र थो अचे, ऐं कंहिं ज़ख़्मी माण्हू खे इहो पुरंदड़ फिको फट नज़र रोल नंबर जा गड़बड़ करे थो पियो। उन डेथ ऑफ आथर जो इस्तेलाह ॾिनो, डेथ ऑफ आथर, लेखक जो मौत। जॾहिं कंहिं तकलीफ़ में तव्हां लेखक इन्वॉल्व आहे त उहा हज़ नथी ॾेई सघे, उहा मानियत नथी मिले, मुंहिंजी इन्वॉल्वमेंट आहे हुन में। तंहिंजे करे तकलीफ़ जे इज़हार जे लाइ लेखक खे मरणो पवंदो। उहो पंहिंजो नुक़्ते नज़र, उहो पंहिंजो प्यारु, उहो पंहिंजी टेंडेंसी जेकॾहिं उते मड़ींदो त उहो लेखक जी इन्वॉल्वमेंट थींदी। तंहिंजे करे लेखक खे मरणो पवंदो, इहो चयो रोलान बार। पर उहो स्ट्रक्चरलिस्ट हुयो बेसिकली। पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट ने उनजी मुखालफ़त कई। उन्हनि इहा ॻाल्हि त ग्रांट नैरेटिव जी दुनिया में ज़रूरत न आहे, ख़तमु थी आहे। छो त जेके बि नैरेटिव ग्रांट नैरेटिव पंहिंजी दवाऊं खणी आया, उहे दवाउनि खे बीठा ई कोन। मिसाल ॻाल्हि असां चवंदासीं भाउ निमाज़ बि रोके ॾे, मस्जिद में अलाए छा थो थिए, निमाज़ त कोन रोकियो पिया आहे। हाणे असां चवंदासीं त भाउ इहो जीअं त माण्हू पंहिंजी विल ते आहे त पोइ असांखे नीचा वारी विल करणी पवंदी न। नीचा हिकिड़ो फ़लसफ़ी हो, फ्रेंडर नीचा, जंहिंखे असां नितशे चवंदा आहियूं। असल में उन नितशे अरबन वीचारनि वॾो ज़ुल्म कयो आहे ॿोली असां हुनजे उचारण सां। पोइटिक्स खे भोते काटे छॾियो। साईं कॉन्स्टेंटाइन खे कुस्तुतुनिया, मां कोन ईंदो पियो तव्हांजी कुस्तुतुनिया छा आहे? भेड़ा मां त पढ़ियो आहे, उहो त ख़बर पियो कॉन्स्टेंटाइन जेको हुयो
इस्तांबुल ताईं उहो कॉन्स्टेंटिनोपल मां उहो ॿिए अची वियो त इहो प्रिंट नीचा जेका ॻाल्हि कई अॻ में त पोइ असां उनजी ॻाल्हि ते लॻूं उन चयो त ग्रांड नैरेटिव जी का ज़रूरत न आहे जेके बि दवाऊं खणी आयूं शयूं उहे कोन बीठो मिसाल ख़ुदि मार्क्सिज़म चयो कम्युनिज़म चयो हो त असां क़ुदरत जो इस्तेसाल ख़तमु कंदासीं इहो हुनजी अंदरि में शामिलु आहे पर इहे थियो कोन उते सरमायो पैदा थियो छो त सरमायो पैदा थियण जो तालुक़ु सिधो सरप्लस वैल्यूस आहे ऐं सरप्लस वैल्यू सोशल समाज में जेसि ताणी पोइ हिकु महिनत करे थो सरप्लस वैल्यू जो तालुक़ु आहे महिनत ख़रीद करण ऐं महिनत विकिरो करणु इहे ॿई शयूं हर हंधि मौजूदु आहिनि जॾहिं इहे मौजूदु आहिनि त उहो सरप्लस वैल्यू जेको महिनत जे नतीजे में जुड़े थो वञे करे थो अॻ में सरमाएदार खीसे में वियो पोइ रियासत जे खीसे में वियो त चवण मतिलबु ग्रांड नैरेटिव जेके बि दुनिया में आहे मां हाणे मिसाल ॻाल्हि बाबा तव्हांखे असां आज़ादी वठंदा आहियूं हिन में ख़ुशि खुरम हूंदो छो त असांजे किताबनि में आइननि में इहो लिखियलु आहे ईअं आहे हीअ त हल्का आहे ग्रांड नैरेटिव नीचा सभ खां वॾी ॻाल्हि कई हुनजो फ्री विल नीचा जो हिकिड़ो मशहूरु कौल आहे जेको तव्हां ॿुधो हूंदो जंहिंते वॾो बहस थियो उहो हुयो त गॉड इज़ डेड गॉड इज़ डेड गॉड इज़ डेड मशहूरु कौल जो हिकिड़ो कौल आहे हुनजो हिकिड़ो किताबु आहे त जियोलॉजी ऑफ मोरालिटी नीचा जो किताबु हुन में मोरालिटी खे बि हुन डिवाइन न ॻोठो आहे त डिवाइन शइ हुनजो का बि कोन थींदी असां पाण ठाहींदा आहियूं त पाण कोन्हंदा आहियूं त डिवाइन का बि शइ कोन्हे त डिवाइन जेके नैरेटिव हुया जेके ग्रांड डिवाइन नैरेटिव हुया उहे ख़तमु थी विया जेके ग्रांड स्टेट नैरेटिव आहे उहे ख़तमु थी विया त हाणे बाक़ी छा बचियो बाक़ी हिकु फ्री विल जंहिंखे नीचा चयो फ्री विल हुनजो हिकिड़ो ओवरमैन कैरेक्टर आहे तव्हांखे ख़बर हूंदी सभिनी खे जंहिं पढ़ी आहे फलासफ़ा सुपरमैन जो हुन इस्तेलाह ॾिनो सुपरमैन जंहिंखे हुन पंहिंजी ॿोली में कयो ओवरमैन सुपरमैन असांखे थियणो आहे असांखे माण्हू बि पाण थियणो आहे असांखे अलाह बि पाण थियणो आहे असांखे गुनाह बि पाण करिणो आहे असांखे सवाब बि पाण करिणो आहे त पोइ फ्री विल जेका आहे उनखे अप्लाए करिणो पवंदो त हाणे इहे सभु शयूं तंहिंजे करे मां इहा ॻाल्हि चवां थो त इहे सभु लकाव हैरत जी ॻाल्हि आहे असांजी सिंधी शाइरी में इहे जेके बि मां असांजे शाइरनि में अलाए दरिदा खे पढ़ियो अलाए न पढ़ियो अलाए इन्हनि सभिनी पोस्ट मॉडर्निस्ट खे पढ़ियो अलाए न पढ़ियो पर ॻाल्हि चवण जो मतिलबु इहो आहे त असांजी शाइरी में उहे शयूं मौजूदु आहिनि उहे मौजूदु आहिनि किथां आहिनि भिटाई घणा सौ साल अॻु अची उन वटि पोस्ट स्ट्रक्चर लॻा उन वटि हाइबर्डिटी आहे मां कुझु उहो अलॻि मौज़ू आहे भिटाईअ जो त जदीद नज़रियनि सां भिटाई खे कीअं भर में अची वई इहो मौजूदु आहे मां चवंदो आहियां त सिंध जी धरती ते इहे ॿ मौजूदा आहिनि सिंध में हिकिड़ो मौजूदो आहे मुंहिंजो शाकिलती भिटाई ॿियो मौजूदो आहे मुंहिंजो त अहिड़े नमूने सां असां ख़ुश्क मौज़ू आहे हुनजी कंटिन्यूटी टुटंदी त ज़ाहिर आहे मुंहिंजो ज़हन बि टुटंदो ॿुधंदड़ जो ज़हन बि टुटंदो त हुननि टेस्ट खे छॾी असां टेस्ट खे था कयूं हाणे वैलिड सुवालु आहे जेको गुज़ार कयो ऐं उनखे एक्सटेंशन ॾिनी यासिर असां वटि नक़ाद तमामु घणा आहिनि लईअ मां लठ भरी त नक़ाद थी वियो शाइरीअ जो उनजो सबबु इहो आहे त हिते जेका ग्लोबलाइज़ेशन थी आहे AI थी आहे हाणे मां हे जेके बि पटाड़ करियोसि तव्हां जेकॾहिं वेही लिखो त स्ट्रक्चरलिज़म छा आहे त तव्हांखे हेॾो पटो ॾेई छॾींदो तव्हां पढ़ी अचे वेही ॻाल्हायो मूंखे बि हणी वञो ठीकु आहे तव्हां लिखो पोस्ट सेकुलरिस्ट या पोस्ट मॉडर्निस्ट जेके बि हुया उहे कहिड़ा त तव्हांखे 4-5 नाला मिली वेंदा नज़रिया मिलंदा जदीद अदबी नज़रिया मिलंदा पोइ हेॾा किताब जीअं दोस्त ॻाल्हि कई त असां वटि मिसाल मुबारक अल्लाह शारी मूंखे वणंदो आहे ॾाढी अप्रोच भली आहे असुलु जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त नज़रिया तव्हां पढ़िया उनखे एप्लीकेबल कीअं था बणायो असां वटि अप्लाइड क्रिटिसिज़म आहे कोन या तमामु घटि आहे त जेका असां वटि थीसिस मां स्ट्रक्चरलिज़म ते हेॾो सारो लिखंदुसि मां जेको आहे AI ते हेॾो सारो लिखंदुसि मां जेको आहे पोस्ट मॉडर्निज़म ते हेॾो सारो लिखंदुसि ऐं जेके बि हुनजा लवाज़ मां डीकंस्ट्रक्शन ते मां लिखंदुसि वेही ॾुखियो मसइलो आहे डीकंस्ट्रक्शन खे कीअं सम्झिजे हुनजा कहिड़ा पासा हेॾो वॾो चिठो ज़ाहिर कंदुसि सम्झी वेंदुसि उहो त पियो आहे नेट ते उहो इन समूरे मसइले खे तव्हां अप्लाए कयो
शायरी पंहिंजी शायरी मूं उहो कढी जीअं मां तव्हांखे चयो त AI जो मतिलबु इहो आहे त साम्हूं तस्वीर लॻी पई आहे उहा तस्वीर मूं फ्रेम मां निकिरी मूंसां अचे ॻाल्हाए ऐं गुफ़्तगू करे ऐं वरी होॾे वञे या उतो पंहिंजे पासे ॾे हली वञे इहो आहे AI शाइरी आहे। हाणे ॻाल्हि इहा त असां वटि थीसिस जाम आहे नज़रियनि जा किताब ख़लीक जो साहब तमामु घणो लिखंदो आहे असांखे मुंहिंजो हिकु ॿई ॻाल्हि ते चयो त बाबा जेको तूं लिखी थो ॾाढो भलो थो लिखी तूं अप्लाए त कर। असां वटि थीसिस जाम आहे अप्लाइड क्रिटिसिज़म कोन्हे। मुंहिंजो हिकिड़ो मज़मून छपियो आहे जेको पोइ हुकदार मुंहिंजे गाने पंहिंजे किताब में बि खयो आहे त सिंधी शाइरी में साख़्तियाती ऐं ॾाढाई जाइ सिंधी शाइरी आहे उन में मूं टेबल ठाही आहे टेबल उनखे लफ़्ज़ टोड़िया आहिनि त हिते कीअं चेंज था थियनि हिते लफ़्ज़ ॿी ॿोली में वञे थो त उहो पोस्ट स्ट्रक्चरिस्ट कीअं थी थो वञे उहो लफ़्ज़ मूं टोड़िया आहिनि टेबल ठाही आहे ऐं उन में मूं मिसाल खया आहिनि मिसालनि खे अंडर लाइन करे उन्हनि ख़ासि लफ़्ज़नि खे हेठि रखियो आहे त हीअ शयूं हीअं आहिनि इहे शयूं कीअं अप्लाई कनि उहो सॼो मज़मून मुंहिंजो छपियो पोइ बाद में वरी उहो हुकदार पंहिंजे किताब में असां वटि अप्लाइड क्रिटिसिज़म जी वॾी खोट आहे असां अप्लाइड कयूं कोन असां नाला वॾा ॿुधी हिकिड़े कंहिं दोस्त हिकिड़ी पोस्ट रखी उन में हुन चयो हो त सॼी सिंध में रिकंस्ट्रक्शन सिर्फ़ु अयाद जी शाइरी में मिले थी त मूंखां टोक निकिरी वियो मां चयोमांसि लतीफ़ में अयाद खां घणो वधीक ऐं मूं मिसाल ॾिना इन जी माना छा इन जी माना हुन न सम्झो त आहे छा पोइ हेठो लिखी साईं तव्हां बराबरि सही था चओ पोइ सही थो चई त भई बुक तो बयानु काढियो पियो आहे पोइ हुन ते डॉक्टर मुबारक वरी तफ़सील सां लिखियो हुयो पोइ वरी मां चयो हाणे डॉक्टर मुबारक हुनखे ऑलरेडी जवाबु ॾेई छॾियो आहे त लतीफ़ जी कहिड़ी रिकंस्ट्रक्शन आहे त उहो हुन जवाबु न ॾिनो आहे। लतीफ़ खे जदीद दौर जे अदबी नज़रियनि सां भरमेटिजे त लतीफ़ इंसानी नफ़्सियात ऐं इंसानी जज़्बनि ऐं अहसासनि जे मथां हिकु वॾो क़िस्म जो छाप आहे या उहो जदीद अदबी नज़रियनि ते बि पंहिंजा असर छॾे थो इहो अलॻि मौज़ूअ आहे। असां वटि अप्लाइड क्रिटिसिज़म जी खोटाई इहे नथा कनि जेका थियणु खपे। रिकंस्ट्रक्शन जे लाइ ॿ उसूल मुतयन कया आहिनि ख़ुशूसन दरेदा हुन इनखे एक्सप्लोर कयो ॿ हिक खे चए थो बाइनरी अपोज़िशन्स जंहिंखे मुतज़ाद तज़ाद चए थो लिटरेचर में मौजूदु मुतज़ाद तज़ाद माना इहे त जीअं तज़ाद जदलियात जो बुनियादी हिसो आहे त शयुनि खे पंहिंजे टकराव में ॾिसणु खपे ऐं शयुनि जी बका हिक ॿिए जे अंदरि मौजूदु टकराव में आहे जेका एंटीथीसिस करे थी पोइ थीसिस अचे थी। मिसाल ॻाल्हि के बि शयूं इहो साॻियो ई कानून रिकंस्ट्रक्शन जो लिटरेचर में दाख़िल थिए थो त उनजे लाइ बाइनरी अपोज़िशन्स जंहिंखे जाड़ा तज़ाद चए थो। मिसाल ॻाल्हि कूड़ छो आहे कूड़ खे कूड़ छो था चऊं आहे त आइडल आहे न छो था चऊं कूड़ ऐं गुनाह खे गुनाह छो था चऊं राति असल में आहे छा नीचा कयो त राति सोजरे जी त मौजूदु थी आहे इहो उनजो बाइनरी आहे राति ऊंदहि सोजरे जी त मौजूदु थी मिसाल ॻाल्हि सिज ते तव्हां वञी पतो जिते रोशनी आहे उते राति जो तसवुरु कीअं कंदव को बि माण्हू तसवुरु कनि था सिज ते जनमु वठे थो हुन वटि राति जो तसवुरु छा हूंदो जिते हर वक़्तु सिज जेको आहे हाइड्रोजन ॾींदो रहे थो ऐं ॿरंदो रहे थो हुन वटि राति जो तसवुरु छा हूंदो। असांजे समाज में इहे बाइनरीज़ आहिनि सच कूड़ ऐं गुनाह सवाब ऐं अलाह शैतान इहे सभु शयूं बाइनरीज़ आहिनि त जेके डिकंस्ट्रक्शन इन बाइनरीज़ ते तव्हांजे अंदरि में वजूद जेका कंस्ट्रक्शन आहे उहा तंहिंजे करे कंस्ट्रक्ट थिए थी जॾहिं तव्हांजे उन इनर में डिकंस्ट्रक्शन मौजूदु आहे जेका तव्हांजे उन तज़ाद खे वाक़ो करे तव्हांजे ख़्यालनि खे टोड़े थी। बाइनरीज़ हिकिड़ो ॿियो डिकंस्ट्रक्शन जो उसूल आहे डिफरेंसिस माना इत्तिफ़ाक़ बि चई सघूं था इख़्तिलाफ़ बि चई सघूं था। हाणे ॿई कीअं जीअं बाइनरीज़ में मूं अर्ज़ु कयो ॿई इन जे करे त तव्हां जॾहिं शाइरी में को इज़हार कयो था डिकंस्ट्रक्शन में एज़ अ डिफरेंसिस जेकॾहिं इज़हार कयो था त माना तव्हांजे लाइ लाज़िमी आहे त तव्हां हिकु मौजूदु नैरेटिव खे उकड़ पेश कयो। मिसाल को नज़्म आहे उन नज़्म में तव्हां चओ था असां चवंदा आहियूं त जाड़ो छा खे चइबो आहे जाड़ो उहो चइबो आहे
जाड़ा ॿाहिरि हुनखे चइबो जेके हिक ई वक़्तु हिक ई पेट मां ॼमनि, पोइ खणी सेकंडनि जो फ़र्क़ु थी सघे थो, जाड़ो उहो आहे। जेकॾहिं को माण्हू उनखे ॿिए अंदाज़ में खणी उनखे रद्द करे थो त जाड़ो उहो आहे जेको हिक पेट मां न ॼमे, जेको हिक थांव मां, हिक मुफ़ाद मां, हिक लालच मां गिरह खणे ऐं साॻा ई मुफ़ाद पंहिंजा कुलू सिधा करे, मां चवां थो उहो जाड़ो आहे। तव्हां रद्द कंदो छा न, तव्हां रद्द न कंदो छो त तव्हां स्ट्रक्चर ते था हलो, असां को इन खे रखा त अहिड़े नमूने सां उहे डिफरेंसिस कार फरमा थियनि था। असां वटि उन्हनि जे लाइ वॾो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो आहे डीकंस्ट्रक्शन ते पाण ॻाल्हायोसीं, हिकिड़ो शहर आहे, हाणे तव्हांखे अप्लाई थो कयां, मां ॿुधायां थो तव्हांखे मिसाल, वधीक सुवाल करे या हिते ख़तमु करे उन जी मर्ज़ी आहे। मिसाल तौर ते असां चऊं था त पोस्ट मॉडर्निज़म जो बुनियादी मतिलबु इहो आहे त जेका बि लिंग्विस्टिक आइडियोलॉजी आहे उनखे अप्लाई कयो। ॿोली ऑब्जेक्ट ते न हलंदी, ॿोली मानवियत ते हलंदी, असां मानवियत जोड़ियूं था। हिकिड़ो कंहिं बि सब्जेक्ट जो ऑब्जेक्टिविज़म थी वञे, हाणे इहो वॾो मसइलो आहे त कंहिं आइडियोलॉजी कंहिं सब्जेक्ट, मिसाल असीं चऊं था कूड़ आहे, हाणे उनखे ऑब्जेक्ट कीअं बणायूं, उनजी शिकिल कीअं मुतयन कयूं, त असां उनखे अप्लाई कंदासीं। मिसाल तौर ते जेकॾहिं असां चऊं जदीद शाइरी जो लहजो जेको एक्सेंट आहे जदीद शाइरीअ जो, उहो किथे बीठो आहे। हिकिड़ो शहर आहे त तुंहिंजे टहकनि सां समूरे ॻोठ में मेलो कयो, तुंहिंजे टहकनि सां समूरे ॻोठ में मेलो कयां, तूं अगरि मुंहं में फुटी मां पाण खे मेलो कयां। हाणे इहो शहर मूं इन जो हिकिड़ो ॿियो शहर आहे त पेट चीरे बुख खे मूं ढेर ते उछले छॾियो, पेट चीरे बुख खे मूं ढेर ते उछले छॾियो, दर्द चाढ़े लुक ओॿारे तो हिकु वेलो कया। हाणे मां पुछां थो त बुख ढेर ते जॾहिं उछलजे थी ऑब्जेक्ट आहे, मां ईअं चई सघां थो त मूंखे बुख लॻी आहे, गिरह कोन्हे, ज़ालिम समाज मूंखे मारे छॾियो आहे, हथ मूंखे वठी वियो, इहो त तक़रीरी बयान ॾियो हिन सियासतदान। लिंग्विस्टिक आर्ट में इहा ॻाल्हि कीअं कंदा, इहा मुज़ाहिमत कीअं कंदा? पेट चीरे बुख खे मूं ढेर ते उछले छॾियो, ढेर ते कहिड़ी शइ उछलंदी आहे? ख़्वाब ढेर ते उछलबो, कूड़ ढेर ते उछलबो, ढेर ते हमेशह ऑब्जेक्ट उछलबो आहे। त असां पंहिंजी बुख खे ऑब्जेक्ट बनायो, हिन समाज खे हिन शाइरी खे लिंग्विस्टिक आर्ट ॾिनोसीं, त उहो कहिड़े नमूने सां अप्लाई थियो? हाणे इहे शयूं असां वटि थियनि थियूं। कुझु शयूं मां शहर ज़ाहिर हाफ़िज़े जे बुनियाद ते कुझु यादि बीहनि था, कुझु नथा बीहनि। मां तव्हांखे ॿुधायां थो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पोस्ट स्ट्रक्चर कीअं लागू थिए, शाइरी एप्लीकेबल कीअं थिए। जीअं मूं चयो त स्ट्रक्चर खे असां पंहिंजे ऑब्जेक्ट में ॾिसंदासीं, पंहिंजे सब्जेक्ट में ॾिसंदासीं, उहो टुटी चुको आहे, इहे पाण ॻाल्हायो आहे। हाणे हिकिड़ो आहे समुंड मुसाफ़िरनि जे सफ़र जो जवाज़ ॿेड़ी आहे, मुसाफ़िरनि जे सफ़र जो जवाज़ ॿेड़ी आहे। दिलियूं परार पुॼाइण जो राज़ ॿेड़ी आहे, दिलियूं परार पुॼाइण जो राज़ ॿेड़ी आहे, मुसाफ़िरनि जे सफ़र जो जवाज़ ॿेड़ी आहे। इन खे नथा अचनि। इन जी हिकु ॿी सिट आहे त वञी हले थो किनारनि ते पंहिंजा आखेरा, वञी हले थो किनारनि ते पंहिंजा आखेरा, ऐं वण जे थुड़ में वॼे थो जो साज़ ॿेड़ी आहे। तो तख़्तो तख़्तो पियो ॻाए वण जी टारियुनि में। हाणे वण आहे, उन मां तख़्ता निकिरंदा, चीर जी मशीन में ईंदो, ऐं उन खां पोइ उन चीर जी मशीन मां जा उहो ॿेड़ी ठहंदी।
तो तख़्तो पियो ॻाए वण जी टारनि में ऐं वण जे थुड़ में वञे थो जो साज़ पेड़ी जा त उन वण में जेको कटियो न आहे उन में पेड़ी जो DNA मौजूदु आहे पेड़ीअ जो DNA मौजूदु आहे त इन वण में जेको मां ॾिसां थो इन वण मां इहो कटिबो इहो चीर मशीन ते वेंदो इहो जेको उन मां तख़्ता निकिरंदा आहिनि ॿेड़ी ठहंदी त वण जे थुड़ में वञे थो साज़ पेड़ीअ जो आहे जेको अॻे पोइ खाइणी आहे ऐं ॿियो हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां थो हिन में हिकिड़ो पैराडियम आहे इन ते अञा ॻाल्हायो त पैराडियम खे शिफ्ट थींदो आहे वॾो इख़्तिलाफ़ आहे पैराडियम शिफ्ट थियो बहरहाल शिफ्ट त थी चुको आहे त हिकु पत्थरनि जो बाग़ आहे मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल आहे जेको मां कॾहिं पढ़ियो तव्हां असांजे दोस्तनि खे ख़बर हूंदी हिकु पत्थरनि जो बाग़ आहे हाणे इहो असां अचूं था सब्जेक्ट खे ऑब्जेक्ट में तब्दील करण जे लाइ पेट चीरे बुख खे मूं ढेर ते उछले छॾे ॿुधायो हीउ पत्थरनि जो बाग़ आहे रबड़ जी हीर थी खुले हीउ पत्थरनि जो बाग़ आहे हीर छा आहे रबड़ जी हीर थी खुले वणनि में मेवा काठ जा ऐं सभु गुलाब लोह जा पितल जियां ही पगमणियूं सभई अंदाम आईना संदन सुभाव जिस्त जा संदन शबाब लोह जा त इहो ऑब्जेक्ट आहे जेको सब्जेक्ट में चेंज थिए थो तव्हांजे साम्हूं वेठो आहे उदार सोलंकी तमामु ख़ूबसूरत शाइर आहे जदीद शाइर जो हुनजो हिकिड़ो शेर मां तव्हांखे ॿुधायां इत्तिफ़ाक़ थी वियो आहे हू आङुरनि ते पियो आसमान खे वेड़े हू आङुरनि ते पियो आसमान खे वेड़े कॾहिं कदम ज़मीन तां पंहिंजा मथे खणे ई नथो आसमान खे हथनि ते वेहण जेके बि स्ट्रक्चरलिस्ट उहे चवंदा त साईं नथो थी सघे हिकिड़े शेर लिखियो त जेको सड़ी पथर थी वियो को शेर हो कंहिं शाइर जो त सड़ी पथर थी वियो पितनि खे लॻे सड़ी खाक थींदो आहे पथर न थींदो असां अञा पुराणे दौर में था रहूं पिया हाणे असां हाइब्रिडिटी ॾे अचूं पिया मिठे तलाव जा खणी हाइब्रिडिटी छा आहे तव्हां ॿुधायो न हाइब्रिडिटी ॾाढो मुख़्तलिफ़ नकाव जोड़ियो मुख़्तलिफ़ शयूं ॿिज तव्हां जेको आहे उहो पंहिंजो तव्हां जनरेट कयो ऐं पंहिंजा ख़्याल जीअं हाइब्रिड वार असां चऊं था 5th जनरेशन हाइब्रिड वार पंहिंजूं शयूं ठाहियो मां हाणे मिठे तलाव जा खणी उञारा ख़्वाब चुंब में हाणे ख़्वाब तलाव जो खयईं ऐं वरी चुंब में ख़्वाब कहिड़ो खणी सघे क्रिटिक चवंदो न भई यार बकवास थो करे असल में मानियत ते असांखे ध्यानु ॾियणो आहे स्ट्रक्चर ते न ध्यानु ॾियणो आहे मिठे तलाव जा खणी उञारा ख़्वाब चुंब ते सितारा सांझ जो लथा करे उॾार ॾंढ ॿियो हिकिड़ो शेर आहे त दिलनि जा ख़्वाब धड़कनुनि जी डोर में वटे शिकारी नीअ था विझ नखियुनि जा ॼार ॾंढ ते दिलनि जा ख़्वाब धड़कन में हाणे ख़्वाब धड़कन जी डोर में ख़्वाब कीअं वठिबो डोर जो धड़कन सां त तालुक़ ई कोन्हे डोर त ढेरे में थींदी आहे धड़कन ॿी ऑब्जेक्ट आहे डोर ॿी ऑब्जेक्ट आहे ख़्वाब ॿी ऑब्जेक्ट आहे वेड़ुनि जो ऑब्जेक्ट आहे इहो आहे हाइब्रिडिटी पर तव्हां ॾिसो त किथे बि कम्युनिकेशन हुनजी मुतासिर न थींदी तव्हां जेका ॻाल्हि करणु चाहियो था उहा मिठे तलाव जा खणी उञारा ख़्वाब चुंग में सितारा सांझ जो लथा करे उॾार ॾंढ ते त सितारा सांझ जो उॾार करे था लहनि हिकिड़ो थींदो आहे कौलाज असां चवंदा आहियूं जंहिं पेंटिंग ॾिठी हूंदी उन में कौलाज हिकिड़ी आर्ट जो क़िस्म आहे त तव्हां रंगनि सां न
मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट खणी अख़बार जो पनो खयव, हुन बोतल जो ढकु खयव, हुनजी पनी खयव, को कपिड़े जो टुकड़ो खयव, इहे गॾाए उन मां का शिकिल तव्हांखे ठाहिणी आहे, को ऑब्जेक्ट का तस्वीर, को ख़्यालु तव्हांखे ठाहिणो आहे, मुख़्तलिफ़ शयूं खणी को नओं ऑब्जेक्ट ठाहिणो आहे। न त रंगनि सां तस्वीर ठाहिण त सवली आहे, पर अहिड़ियूं शयूं जो तव्हां ॾिठो हूंदो खणी ठाहिण इहो ॾुखियो आहे। त हाणे जेको कोलाज आहे, अखि उकाबी मोर जा पर चुंब तोते जो, हिकिड़ो पखी थो ठाहियां मां, पखी थो ठाहियां, हे त पखी आहिनि, तोतो आहे, चकू आहे, कबूतर आहे, कांव आहे, झिरकिया, हिकिड़ो नओं पखी थो ठाहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां हिकिड़ो नओं पखी थो ठाहियां। हाणे उहो पखी ठाहियां कीअं, डिज़ाइन कीअं कयां, पर ॾियां त पेर ॾियां त छा कयां। अखि उकाबी मोर जा पर चुंब तोते जो, अखि उकाबी मोर जा पर चुंब तोते जी, हिकिड़ो पंछी मुंहिंजे अंदर में उड़ामे थो, जंहिंजी डिज़ाइन इहा आहे। हाणे नकाल तनक़ीद कंदासीं, तोते जी चुंब, वरी मोर जो पर, वरी छा आहे, शींहं जहिड़ो दबदबो ऐं डोड़ घोड़े जी, अहिड़े सर्कश इश्क आॾो हां खामे थो, इहे सभु शयूं आहिनि। मां आख़िरी शेर ते अञा त मिसाल घणा आहिनि, पोइ हिनखे हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो तव्हांखे को मिसाल जेको मां तव्हांखे ॾिनो। आर्टिफिशियल हीउ रुबीना अबलो जो हिकिड़ो शेर आहे, ॾाढो कमाल जो ताक़तवर शेर आहे। उन में इहो आहे त पंछीअ जा पेंसिल सां जीअं पर ठहिनि पिया पूरा। हाणे मां पेंसिल सां पने ते हिकिड़ो पखी ठाहियो आहे, ऐं उहो पखी बड़बड़े उड़ंदी वियो, रियल लाइफ अची वई न। मां तव्हांखे रियल लाइफ अची वई हुनखे, हिकिड़ो पखी भड़को ॾेई उड़ंदी वियो, पेंसिल सां, पंछीअ जा पेंसिल सां जीअं पर ठही जा पूरा, कारीअ तां लूह पाए उॾरी वियो पने तां, माना उॾरी वियो पने तां, ऐं उहो हुते मौजूदु न हो, मूं रुॻो ठाहियो, पर हुनखे जेदान मिलियो, साहु मिलियो, उॾरी पियो पने तां। पंहिंजे अंदर जो नंढिड़ो मुंहुं ॿार पाण छापियो, पंहिंजे अंदर जो नंढिड़ो मुंहुं ॿार पाण छापियो, जो बांबड़ा पाईंदो उतरी वियो पने तां, पने ते ठाहियो त निकिरी हेठि लही आयो। ऐं हिकिड़ो आहे त हिकु नज़्म में चुल्हे ते मूं खीर पियो ॿारियो, हिकु नज़्म में पने ते मूं खीर पियो ॿारियो, तुंहिंजे अचण खां पहिरीं उॿरी वियो पने तां। हिकिड़ी ॻाल्हि मां आख़िर में वाइंड अप कंदो चवंदुसि त हिकिड़ी शइ ज़हन रखिजो, ज़हन ते रखो, हीउ जेको गुफ़्तगू आहे इहो सभु ॿोलियाती लिंग्विस्टिक आर्ट आहे, इन जो रियल लाइफ जे ऑब्जेक्ट खां को बि सरोकार कोन्हे। ईअं न चओ त माना उहो वाक़ई पखी, हीउ ॿोली जो मसइलो आहे, ॿोली शयुनि खे कीअं जनम ॾिए थी, कीअं एक्सप्लोर करे थी, कीअं उन्हनि खे अप्लाई करे थी, तंहिंजे करे स्ट्रक्चरज़म, पोस्ट स्ट्रक्चरज़म, गरेदा जी जेका बि, छो त पोस्ट मॉडर्निज़म हिकिड़ो वॾो इस्तलाह आहे, फिनामिना आहे, उन में स्ट्रक्चरज़म, पोस्ट स्ट्रक्चरज़म, डीकंस्ट्रक्शन, कौलाज जी जेके बि लकाव आहिनि सभु ॿोलीअ जा आहिनि। रियल लाइफ, फिज़िक्स, रियाज़ी, केमिस्ट्री, बायोलॉजी जा कानून लागू नथा थियनि, सभु ॿोली जा आहिनि, ऐं ॿोली उन्हनि खे ज़िंदगी ॾेई उनखे पने तां उॾारे छॾियो, इहो हिकु शाइरी आहे। सही आदिल साहब जी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदुसि थोरो। हिन वक़्तु न सिर्फ़ु असां वटि, सॼी दुनिया जी शाइरीअ में हिकु वॾी तब्दीली आई आहे। हसंदसि तव्हांखे अहिड़े हवाले सां हिकिड़ो मां उनजी गज़ल जो बंदु ॿुधायां। पखी वण जी टारीअ में तब्दील थी वियो, पखी वण जी टारीअ में तब्दील थी वियो, उतां पोइ टारी उतां खां उॾी वई। ऐं अहिड़ो हिकिड़ो उर्दू जे हवाले सां बेदिल साहब उर्दू शाइर आहे, भागों से तंग आए तो पोशाक बेच दी, भागों से तंग आए तो पोशाक बेच दी, रोया हुए तो शब का अंधेरा पहन लिया, गर्मी लगी तो खुद से अलग होके सो गए, सर्दी लगी तो खुद को दोबारा पहन लिया। सभिनि असांखे ॿुधो हिकिड़ो शेर मां तव्हांखे ॿुधायां, कती शफ़ाई जो जेको मां वाइंड अप था कयूं। कती शफ़ाई जो शेर आहे,
तो रक्स करने का मिला हुक्म जो दरियाओं में, हमने खुश होके भंवर बांध लिए पाओ में। हाणे हिते उहा साॻी वारी ॻाल्हि त जॾहिं कंहिंखे इहो हुकुम थिए थो तोखे दरिया में नचणो आहे त उहो छेड़ जी जॻह ते छा थो ॿधी सघे। तख़य्युल लिंग्विस्टिक आर्ट रियल लाइफ में रक्स करने का मिला हुकुम जो दरियाओं में, हमने खुश होके भंवर बांध लिए पाओ में। ऐं ॿियो आहे त घर से निकले तो मुलाकात हुई पानी से, दर्द मिलता है कहाँ, ये फरावानी से। हिन असांजे सेशन में छा छा न थियो आहे, वेंदे वेंदे फायरिंग बि थी वई ऐं अदबी मेलनि जी हिकिड़ी मज़ेदार मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त असां वटि मौज़ूअ तमामु वॾा वॾा हूंदा आहिनि, असां वटि मुक़रर बि तमामु वॾा वॾा हूंदा आहिनि, पर अलमियो इहो हूंदो आहे असां टाइम नंढा नंढा हूंदा आहिनि। अॼोको सेशन हिते ख़तमु।